छो इन करे वरी वरी वो जेकॾहिं तो अमानतदारी कई, जेकॾहिं तो हिफ़ाज़त कई त रब तोखे खाली त कोन थो छॾे, तुंहिंजे लाइ इनाम पे वरी इहे ई वारस आहिनि जेके फिरदौस जा वारस बणंदा ऐं हमेशह लाइ उते रहंदा। फिरदौस जन्नत जा उहे वारस आहिनि जिन पंहिंजे इन सभिनी शयुनि जी हिफ़ाज़त कई, वाइदनि जी, पंहिंजे हया वारनि शयुनि जी, पंहिंजे ईमान जी, पंहिंजे इल्म जी, अकल जी, उन ज़कात जी, उन फर्ज़नि जी, उन्हनि सभिनी जी जे कई तो ऐसने तकवीम उहो ई इंसान जे रब पाक चए थो मूं इंसान खे ॾाढो ख़ूबसूरत ठाहियो आहे। मुंहिंजी सॼी तकलीफ़ में इंसान ख़ूबसूरत आहे, पर इंसान पाण उन पंहिंजे गुमराह आदतुनि में वञी हेठां दर्जे तक वञी पहुतो।